सिखो ऐं सेखारियो में अस्सलाम वालेकुम। दोस्तों चवंदा आहिनि जंहिंजा अखर सुठा तंहिंजा लक्षण सुठा। अखर अव्हांजी सुञाण थींदा आहिनि, सो उहे जेतिरा ख़ूबसूरत हूंदा एतिरो ई सुठो थो लॻे। त दोस्तों हीअ जेका असांजी वीडियो आहे इन में असां अखर ठाहिण जे हवाले सां के ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। असांखे उमेद आहे त ख़ासि करे प्राइमरी जा उस्ताद साहिबान जेकॾहिं हिन वीडियो ते ध्यानु कंदा त उन्हनि खे ॾाढा सुठा नतीजा मिलंदा। असां वटि अखर ठाहिण जे हवाले सां हिकिड़ो आम तासुर इहो ई आहे त ॿार जेतिरो घणो लिखंदो एतिरो ई हुनजो अखर सुठो थींदो। त हक़ीक़त में इहो ग़लति आहे। घणे लिखण सां कुझु कोन थो थिए। असां चऊं था भले हू हिकिड़ी सिट या ॿ सिटूं ई खणी छो न लिखे, पर उहे चाह सां ऐं शौक़ सां ऐं जेके उस्ताद जा अखर लिखियल हूंदा आहिनि मथां खां अहिड़ा ॾिसी करे लिखण जी कोशिशि कंदो त उहे ई बहितर थींदा। ऐं ॿियो हिकिड़ो जेको वॾो मसइलो आहे जंहिंजे करे असांजे शागिर्दनि जी राइटिंग जेका ख़राबु थींदी आहे उहो इहो आहे त असांजा उस्ताद साहिबान जेके हूअं ई पढ़ी लिखी हुननि जी राइटिंग माशाअल्लाह काफ़ी सुठी थी चुकी हूंदी आहे ऐं हुननि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल जेको राइटिंग जो हूंदो आहे उहो अलॻि सां थी वेंदो आहे। त हर उस्ताद जेको आहे सो पंहिंजो ई स्टाइल ॿार जी कापीअ ते लिखी ॾींदो आहे। ॿार खे चवंदो आहे त अहिड़ा अखर लिखी अचे, ॿार उनखे फॉलो करण जी कोशिशि कंदो आहे, सो उनखे ॾाढी ॾुखियाई थींदी आहे ऐं हू उनजा अखर ठही न सघंदा आहिनि। उस्ताद साहिबान खे घुर्जे त लिखण बि दर हक़ीक़त हलण वांगुरु हूंदो आहे त ॿार जीअं उनजा माउ पीउ उनखे आङुर मां झले करे हलणु सेखारींदा आहिनि त उस्ताद खे बि घुर्जे त ॾाढे ख़्याल सां ऐं आहिस्तगी ऐं शाइस्तगीअ सां उनखे जेको आहे सो आराम सां लिखणु सेखारे। ऐं सुठा अखर लिखण जो तरीक़ेकार सफ़ा आसान आहे। अव्हां को बि दर्सी किताब खणी उन में अखरनि जी जेका लिखत आहे उनखे उन जूं शिकिलियूं ॾिसो त उहे कीअं लिखियल आहिनि, त अव्हां पंहिंजी राइटिंग खे छॾे करे उहा राइटिंग उहे शिकिलियूं उन्हनि वारी जेका राइटिंग आहे उहा जेकॾहिं ॿार खे लिखण जे लाइ ॾींदो त असांखे उमेद आहे त उहा ॿार जे लाइ वधीक आसान रहंदी। जीअं बिल्कुलु प्राइमरी जो जेको 12 जो पहिरियों सबक़ आहे उन मां हिकिड़ी सिट असां हिते लिखंदासीं। अव्हां ॿार खे ॿुधायो त बाबा तव्हां ही जेको हिकु तरह जो रस्तो आहे इन त तव्हांजो अखर थिड़णु न घुर्जे। जेकॾहिं थिड़ंदो त तव्हां पंहिंजी राह खां भुलिजी वेंदा ऐं अव्हांजो अखर न बीहंदो। त पोइ तव्हां अखर उहे लिखो जीअं किताब में लिखियल आहिनि। जीअं ॾिसो पहिरियों आहे खट, त तव्हांजो अखर बि पंहिंजी लाइन सां न थियणु घुर्जे ऐं सुठो उस्ताद जेको आहे सो वेंदे नुक़्तनि ताईं बि फोकस कंदो त जहिड़ी किताब में उन्हनि जी शिकिल आहे अहिड़े ई घाड़े सां लिखे। खट हीअ हे जेको आहे सो बिल्कुलु इन लाइन ते आहे। ये तव्हां ॾिसंदो किताब में त उहो हेठि आहे त हीअ खट आहे, त तव्हां ॾिसी सघो था आहे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं तव्हां ॿार खे लिखी ॾींदो त असांखे उमेद आहे त ॿार उन्हीअ खे सुठे नमूने सां लिखी ईंदो। त ही हिकिड़ो तरीक़ेकार आहे। ऐं ॿिया जेके कुझु अखर हूंदा आहिनि उन्हनि जी वरी लिखत जी शिकिल पंहिंजी हूंदी आहे। जेकॾहिं तव्हांखे कंहिं बि अखर खे लिखण में का ॾुखियाई थी थिए त तव्हां असांखे कमेंट करे सघो था। असां कोशिशि कंदासीं त उहे अखर अव्हांखे ॿी कंहिं वीडियोज़ में लिखणु सेखारींदासीं। जी बि फर्ज़ तव्हांखे ॿुधायां थो सूफ़ आहे त बाबा सूफ़ स्वाद खे हितां खां ई शुरू कबो आहे। सूफ़ सूफ़ जी पुक जंहिंमें काफ़ कुतो ईंदो आहे त ॿे ऐं काफ़ खे जेका हुनजी असली शक्ल आहे उन में आणण जी कोशिशि कंदो त बुक। त अहिड़े नमूने सां ॿिया जाम सारा लफ़्ज़ आहिनि ऐं उन्हनि में जेकॾहिं कंहिं बि अखर में तव्हांखे का परेशानी थिए थी त तव्हां असांखे कमेंट कंदो। ही सिंधी लिखत जो तरीक़ो आहे। उर्दू ऐं अंग्रेज़ी जे लाइ बि असां पंहिंजूं वीडियोज़ जेके आहिनि से अपलोड कंदासीं ऐं असांखे उमेद आहे त असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। पंहिंजी महिनत जारी रखो। पंहिंजा ॿार पंहिंजो मुस्तक़बिल आहिनि, उन्हनि जा अखर सुधारण जे लाइ कोशिशि रहो।